दोस्तों जेको पंजाबी ड्रामे जी शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। जी हाँ दोस्तों, अगरि इन तेज़ी सां ही शूटिंग हलंदी रही त ही ड्रामो तमामु जल्द तव्हांजे असांजे आॾो ऑनएयर थियण वारो आहे सिंध टीवी ते। कुझु तस्वीरूं ही जेको तव्हांखे मां शेयर करे रहियो आहियां, जेको कुझु पंजाबी ड्रामे जूं आहिनि, कुझु थोरो पहिरियां शूट थियल ॿिए ड्रामे जूं आहिनि, लेकिन ख़ासि करे ही जेको तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं, हे सभु पंजाबी ड्रामे जूं आहिनि। उन सेट जूं तस्वीरूं आहिनि जिते ही ड्रामो शूट थी रहियो आहे, जंहिंमें दोस्तों फ़िलहाल मूसा जी एंट्री अञा न थी आहे, लेकिन उमेदु आहे तमामु जल्द मूसा बि एंट्री हणंदो। बाक़ी वॾी तेज़ी सां ही ड्रामो थी रहियो आहे ऐं इन में सईदिया चना बि आहे जेको राबेल जो किरदारु पापनगर ड्रामे में करे चुकी आहे। ऐं दोस्तों ही ड्रामो जेतिरी तेज़ी सां शूट थी रहियो आहे, इन हिसाब सां त ही महीने जे अंदरि तव्हांजे आॾो टीज़र अचण वारो आहे। महीने जे अंदरि अंदरि जल्दी जो टीज़र अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, ऐं हीउ ड्रामो कामयाब बि थींदो। हिन ड्रामे जी कामयाबी वॾी जेको आहे न हिकु मिसाल बणिबी, छाजे करे हिन ड्रामे में सभु अदाकार सिलेक्ट सुठा कया विया आहिनि ऐं लोकेशन बि सुठी आहे, चैनल बि बहितरीनु आहे ऐं करेक्टर बि भला आहिनि ऐं लोकेशन बि भली आहे, मौसम बि भली आहे। सभई मतिलबु पंहिंजे टाइम ते ही ड्रामो जेको शूट थी रहियो आहे, हीअ ड्रामो हज़ारे लखे व्यूज़ खणंदो। तव्हां ॾिसिजो, मुंहिंजी ॻाल्हि यादि करे छॾिजो। बाक़ी हीअ हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल प्रोजेक्ट आहे। दोस्तों हिन ड्रामे खे अगरि तव्हांखे केतिरो शौक़ु आहे, केतिरो इंतज़ारु आहे, कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कजो। अगरि वीडियो सुठी लॻे त असांजे नुदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।